बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम कल्याण के मेहमान से गॾु तव्हांजो मेज़बान अल्लाह बख्श कुंबर हाज़िर ख़िदमत है। नाज़रीन मोहतरम, अॼु असां गुफ्तगू कंदासीं असां जेको पंहिंजी सकाफ़त जो ॾींहुं मल्हायूं था उन जो मक़सदु छा आहे ऐं उन सां हिकिड़ो पैगाम छा थो वञे ऐं कुझु सोसाइटी में जेके मुख़्तलिफ़ मुतबादिल ॻाल्हियूं थियनि थियूं उन जो सबबु ऐं कारण छा आहे। असां सां गॾु अॼु मौजूदु शख़्सियत आहे जेका पाण सियासी शख़्सियत बि आहे ऐं समाजी शख़्सियत बि आहे ऐं समाज ते ॻूढ़े अंदाज़ सां हिकिड़ो नज़र रखे थी। मोहतरमा फ़रहीन मुग़ल साहिबा पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अॻूणी MPA ॿ भेरा रही चुका आहिनि ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां हुनजो तमामु घणो हिकिड़ो गॾु वक़्तु गुज़रियो। अस्सलाम वालेकुम अदी फ़रहीन। वालेकुम अस्सलाम अदा। प्रोग्राम में भली कार। थैंक यू तव्हांजो असांखे इनवाइट कयो। अदी तव्हां कल्चर कीअं डे मल्हाईंदा आहियो जॾहिं सकाफ़त जो ॾींहुं ईंदो आहे त उहो सेलिब्रेट कीअं कंदा आहियो तव्हां? अदा सिंध जो कल्चर एॾो रिच आहे जो असांजो हर डे कल्चर डे हूंदो आहे। छो जो असां अजरक खां सवाइ सिंधी माण्हू हली नथो सघे, टोपी खां सवाइ सिंधी माण्हू हली नथो सघे। असांजो शान, असांजो मान, असांजी इज़त, असांजी आबरू सिंधी टोपी ऐं अजरक आहे। ऐं असांजो जेको रिच सिंध जो कल्चर आहे मोहन जो दौरे खां शुरू थो थिए, उन कल्चर जे हिसाब सां असां ऑलरेडी कल्चर डे आहियूं। पर कल्चर डे मल्हाइण जो ख़्यालु जीअं अचे थो उनजी जेका हिस्ट्री आहे उहा इतां शुरू थी थिए त जॾहिं असांजो साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु जॾहिं अफ़गानिस्तान विया ऐं गैर मुल्की दौरनि ते वेंदा हुआ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान, त उहो सिंधी टोपी ऐं अजरक पाइण न विसारींदा हुआ। त उहो पंहिंजे कल्चर जो खे उते जेको आहे प्रमोट कंदा हुआ ऐं फ़ख़्रु महसूसु कंदा हुआ। एग्ज़ैक्टली। त जॾहिं कुझु तासुब परस्त जेके उर्दू साफ़ी या उनखे चइबो आहे लिफ़ाफ़ा साफ़ी या उनखे चइबो आहे येलो जल्ज़म वारा, उहे जॾहिं TV ते वेही ऐं पंहिंजो अंदरि जो मेर कढंदा हुआ करे त चवंदा हुआ त ॾिसो टोपी पाए ऐं अजरक पाए उते वञे थो ऐं पंहिंजो असां त तनक़ीद करण जो को जवाज़ ॻोल्हण ऐं उहो इंतिहा हिकिड़ो कमज़ोर जवाज़ अंदरि जी कारे। सो उन्हीअ ते जॾहिं इहे ॻाल्हियूं थियूं त सिंधी क़ौम उन ते तमामु शदीद रिएक्शन ॾेखारियो ऐं बरहमी जो इज़हार, कावड़ जो इज़हार कंदे हुननि इहो मुतालबो कयो त असां जेको आहे इन पंहिंजे कल्चर खे हाणे हिननि खे हिकिड़ो ॾींहुं वठी ऐं ॾेखारींदासीं। छाकाणि जो जॾहिं कामिद करज़ई ऐं न सिर्फ़ु अदी इहो उन वक़्तु आसिफ ज़रदारी साहिबु जेके पाए विया ड्रेसिंग उन ते तनक़ीद, पर उन खां अलावा बि जेको शहरनि में सिंधी माण्हू जॾहिं टोपी अजरक पाए ईंदो त उनखे अजीब रवैये ऐं नज़रुनि सां ॾिठो वेंदो। इहा बि हिकिड़ी भड़ास हुई उन वक़्तु जी। ऐं इहो पहिरियों शाहीन साहिबाई नाले जो हिकिड़ो साफ़ी आहे जेको हमेशह सिंध जे ख़िलाफ़ु ऐं सिंध जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो आहे। उन पहिरियों दफ़ो TV ते इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आसिफ ज़रदारी, उनखे अॻिते वधायो ॻाल्हि खे त पोइ सिंधी क़ौम में छो तव्हां चओ ख़राबी हुजनि या चङाई हुजनि, पर जॾहिं उनजे ख़िलाफ़ु का ॻाल्हि ईंदी आहे त उहो यूनिटी जो भरपूर मुज़ाहिरो कंदे मुतहद थी विया ऐं हुननि पंहिंजे कल्चर जे ख़िलाफ़ु बदज़ुबानी बर्दाश्त न कई ऐं रोडनि ते निकिरी आया। उहे अजरक टोपियूं पाए डेली उहो निकिरंदा, नारा हणंदा, जीअं त तव्हां चओ त अजरक ऐं टोपी वारे खे वॾे शहर कराची में आहे हुन में ख़राबु नज़रुनि सां ॾिसंदा पर हिकारत सां ॾिसंदा। पर हिननि मञरायो। पोइ उन शइ खे कुझु असांजा जेके सुठा माण्हू आहे जेके उन वक़्तु जेको हिकिड़ो सिंधी चैनल उनजो मालिक हुयो अली काज़ी, हुन अॻिते भरपूर हिकिड़ो किरदारु इहो साहिरो अली काज़ी ना ज़रूरु वञे थो। पर उनजे अलावा जेकॾहिं ॿियो साहिरो ॾिठो वञे त हिकिड़ो गुमनाम माण्हू आहे डॉक्टर सारिक अंसारी जेको न्यूयॉर्क में थो रहे ऐं उहो इंतिहाई क़ौम परस्त आहे। उहो डेली लिखंदो त सिंधी संडे डिसंबर जो जेको पहिरियों आचर आहे उनखे सिंधी संडे जो नालो ॾिनो वञे, पर हुन ॾाढी वीचारे कैंपेन हलाई, हुनजी न हली। पर कुदरती ॻाल्हि त 3 साल अॻु में सिंध जेको कल्चर जो पहिरियों ॾींहुं आयो उहो आयो उन ॾींहुं हो जंहिं ॾींहुं संडे हो। उन खां पोइ हाणे पहिरियों संडे सिंधी संडे थी वियो आहे जेको उन में उन माण्हू जो बि किरदारु असां ज़रूरु शामिल कंदासीं। ऐं सिंधी क़ौम जी हिकिड़ो सकाफ़ती ईद जो हूंदो आहे जंहिं ते तमामु घणी ख़ुशी हूंदी आहे। ईद खां वधीक ख़ुशियूं माण्हू अॻु में ई अजरक टोपियुनि जी शॉपिंग शुरू करे छॾंदा आहिनि। इलाही माण्हुनि खे रोज़गार मिलणु शुरू थी वेंदो आहे। अजरकनि जा स्टॉल, टोपियुनि जा स्टॉल लॻी वेंदा आहिनि ऐं सिंधी जेके आहिनि गज सिंधियाणियुनि जा, सिंधी चुनरियूं जेके आहिनि सिंधियाणियुनि जूं, सिंधी जा जेके लिबास आहिनि ॿिया उहे सभिनी जा वॾा वॾा स्टॉल। अच्छा, सिंधी अजरक त असां सभु पाईंदा आहियूं, मर्द या औरतूं समूरा माण्हू अजरक त पाईंदा ई पाईंदा, पर जेका टोपी आहे उहा सिर्फ़ु मर्द पाईंदा आहिनि। तव्हां टोपी पाईंदा आहियो दी? न, उन ॾियारे ते मां टोपी न कंहिंखे पाराईंदी आहियां न पाण पाईंदी आहियां। छो जो टोपी असांजी उहा इज़त आहे जेका असां पंहिंजे भाउ पीउ ऐं जेको आहे
मुड़ुस खे रही सघूं था। यानी इहो चई सघूं था त उहो सिर्फ़ु मर्दनि जी सकाफ़त आहे। सिर्फ़ु असांजी सकाफ़त सां गॾु चुनरी आहे, असां वटि अजरक आहे, अजरक त मुश्तरका सकाफ़त आहे। जी। अजरक के अकेले जो सकाफ़त न आहे, उहो कल्चर असांजे सॼे सिंध जो आहे। उन में अचे थो सिंधी कल्चर। जी हा। औरत ऐं मर्द जी जेंडर कोन्हे हुन में डिस्क्रिमिनेशन, त हुनजो आहे या हुनजो आहे। इन करे अजरक असां सभु कोई पाए सघूं था, बल्कि असां में ख़ासि तौर ते न्याणी ईंदी आहे त हुनखे पहिरियों अजरक पारायो वेंदो आहे या मथे ते रखियो वेंदो आहे। बाक़ी टोपी जॾहिं असां कंहिंखे इज़त ॾींदा आहियूं ऐं VIP दर्जो ॾियणु चाहींदा आहियूं, इज़त ॾींदा आहियूं, त हुनखे चाहे उहो ग़ैर मुल्की डेलीगेशन हुजे या कुझु, त हुनखे टोपी ऐं प्लस अजरक। अच्छा, कुझु माण्हू हिकिड़ी तनक़ीद कंदा आहिनि, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुनजी हिकिड़ी पंहिंजी सोच आहे, पंहिंजो इज़हार आहे। उहे चवंदा आहिनि त सिंधी औरतूं जेके आहिनि उहे बि रोडनि ते अचनि थियूं, पोइ उहे डांस कनि थियूं ऐं इहा ॻाल्हि हुननि खे पसंदि नथी अचे। हालांकि उहो हिकिड़ो ख़ुशीअ जो जेको ॾींहुं हूंदो आहे त उहे झूमर हणंदियूं आहिनि ऐं औरतूं झूमर त हणी बि सघनि थियूं। त इन तनक़ीद खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, तनक़ीद त मुंहिंजे ख़्याल में असांजे हमेशह इस्लाह कई आहे ऐं औरतुनि खे डांस करण जो हक़ु आहे। छो जो शादियुनि में असांजो एॾो पुराणो रिच कल्चर, चवां थी न त अॻे सहरा बि ॻाईंदियूं हुयूं ऐं शादियुनि में ख़ासि तौर ते घोट जी माउ ऐं भेणूं त सभिनी खां अॻु में नचंदियूं ऐं कुलनि ते वॾा वॾा छॼा उहो खणी ईंदियूं, टोकरियूं जंहिंमें उहो लौंग फोटा थालीअ में ऐं लाॾण खे अॻियो नचाईंदियूं, नचंदियूं हुननि जे अॻियो, बल्कि घोट जे अॻियो माउ ऐं भेणूं नचंदियूं। इहो असांजो कल्चर ज़रूरु आहे, बाक़ी नचण जे ख़िलाफ़ु न, नचणु असांजो कल्चर आहे। मर्द बि नचे, माई बि नचे, असां को औरत खे हिन शइ खां अलॻि कोन कंदासीं। पर अलॻि करण जूं ॿ शयूं जेके आहिनि, जेके नेचर पाण कयूं आहिनि, उहे चाहियूं था त उहे हुजनि। बाक़ी औरत खे हक़ु आहे डांस करे, किथे बि करे, उनजी मर्ज़ी आहे, इहो हुनजी आज़ादी आहे। अगरि उनखे रोड ते नचिणो आहे उहो नची सघे थी, पर हिकिड़े दायरे जे अंदरि रही। दायरो फिक्स करणो पवंदो आहे। ज़रूरी न आहे त रोड ते हर भर बेमक़सद त कोई केर बि कोन नचंदो आहे न, पर नचणु असांजे कल्चर में आहे। ख़ुशीअ जो इज़हार आहे, जॾहिं माण्हू निकिरी थो पए त उन में माण्हू बसि हिकिड़ी शइ ख़राबु थी आहे, एतिरो बि नथा रहनि। असां वटि छा आहे जो सोशल मीडिया बि माण्हुनि खे इलाही ख़राबु कयो आहे। और कुझु माण्हू रुॻो इन करे बि नचंदा आहिनि त सोशल मीडिया ते अचूं, कुझु मायूं इन करे टोपी पाए नचंदियूं आहिनि त सोशल मीडिया ते शायदि असांजी का वैल्यू वधी, लाइक्स चेक करे, कमेंट्स चेक करे, इन जे करे। ॿियो कुझु कोन्हे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। कल्चर प्रमोट असां बि हुन कल्चर डे जो हिसो हूंदा आहियूं। अॼु बि तव्हां सां गॾु कल्चर डे जे हवाले सां वेठा आहियूं, पर हाणे मां टोपी पाए तव्हां सां गॾु कोन वेंदमि, तव्हां चुनरी पाए मूंसां गॾु कोन वेंदव, तव्हां अजरक पाए ज़रूरु वेंदव, सिंधी टोपी पाए वेंदव, त मां हीअ चुनरी पाए ऐं गज पाए अजरक पाए ज़रूरु वेही सघां थी। त असांजो कल्चर जेको आहे उन सिंधी क़ौम बि पंहिंजी हर शयुनि जी हद जेको मुतयन करे छॾियूं आहिनि त तव्हांजी हद कहिड़ी आहे, तव्हांजी हद कहिड़ी आहे। पर अजरक असां ॿिन्हिनि जी हद आहे, असां ॿिन्हिनि खे अजरक हिकिड़ी आहे जेका असां ॿई पाए सघूं था। अच्छा, तव्हां हिन हवाले सां छा तयारियूं कयूं आहिनि घर में कल्चर जे हवाले सां? कहिड़ियुनि शयुनि खे तव्हां फोकस? हूअ घर त तव्हांजो माशाल्लाह सिंध म्यूज़ियम खां वधीक कल्चर जे हवाले सां रिच आहे, उन जी दीवारूं हुजनि, फर्श हुजे, हर शइ। ऐं मां सम्झां थो त इहा अनाउंसमेंट मूंखे न करणु खपंदी हुई ईअं चैनल ते, पर बहरहाल सिंध म्यूज़ियम खां वधीक आहे तव्हांजो घर। पर तव्हां हिन ॾियारे ते कहिड़ियूं ख़ासि तयारियूं कयूं आहिनि? असां, मुंहिंजी नंढड़ी आहे, उनजो त परीहं स्कूल में बि कल्चर डे आहे ऐं उहो हुन में उहा ई ॻाल्हि जेका असां कंदा हुनखे घोटु ठाहियो अथनि ऐं उहो सहरो थी ॻोल्ही थी अचे, जेको छा मोड़, सिंधी मोड़ चवंदा आहिनि, जेको असांजे छो जो ख़ानदान जा मोड़ जो रिवाजु कोन्हे, पर सिंधी कल्चर में त मोड़ आहे। सो मां हिकु खां पुछां त किथे मोड़ मिली वञे त इहो मुंहिंजी धीउ आहे। ऐं उनजे अलावा असां जेके पाण में असांजो ग्रुप आहे फ्रेंड्स जो, पोइ असां उन ॾींहुं सिंधी खाधा पचाए, सिंधी ड्रेसूं पाए, सिंधी सहरा, सिंधी लाॾा ॻाईंदियूं आहियूं ऐं ॾाढे सुठे नमूने इंजॉय कंदियूं। असांजो हिकिड़ो नोटेबल लेडीज़ जो ग्रुप आहे जेको असां उन ॾाढे भरपूर तरीक़े सां कल्चर डे मल्हाईंदियूं आहियूं, 4 दीवारी जे अंदरि बि, 4 दीवारी जे ॿाहिरि बि, पर हिकिड़ी हद में जेका असांजी इज़त आबरू खे वधाए बि थी ऐं असांखे सूंहं बि ॾेखारे थी सिंध जी, ऐं सिंध जो कल्चर खे उभारे बि थी। त उहो सिंधी खाधा, मच्छी पचाइणु, साग, पंहिंजो मटर जी पली, उन में वाङण तरींदा आहियूं ऐं अहिड़ी जेके सिंधी असांजो टिपिकल खाधा आहिनि, चांवरनि जी मानी, जूअर जी मानी, मकई जी मानी, इहे ठाहींदा आहियूं ऐं ॾाढो इंजॉय कंदा आहियूं, गाना ॻाईंदियूं आहियूं, पर सभु सिंधी ड्रेस में हूंदी आहे ऐं टिपिकल सिंधी गाना, टिपिकल सिंधी खाधो, टिपिकल सिंधी स्टाइल। वॾी महिरबानी अदी फ़रहीन मुग़ल साहिबा, तव्हां इन ताईं काराइतियूं ॻाल्हियूं कल्चर डे जे हवाले सां शेयर कयूं ऐं जेको ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहियो सकाफ़त जो, उन हवाले सां। ऐं वरी असां मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में, तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।